जेकबाबाद सिंध जो उहो शहर जेको रुगो पंहिंजी गर्मीअ सबबु न पर पंहिंजे तारीख़ी विरसे सबबु मशहूरु आहे ऐं हिन तारीख़ में हिकिड़ो अहिड़ो नालो हमेशह ज़िंदा रहंदो, जनरल जॉन जैकब। जॉन जैकब न रुगो जेकबाबाद शहर जो बानी हो पर हिकु ज़हीन इंजीनियर, माहिर मैकेनिक ऐं इंतिहाई फ़नी सलाहियतुनि वारो शख़्स पिणु हो। हुन पंहिंजी ज़हानत सां हिकु अहिड़ो नायाब घड़ियाल तयारु कयो जेको अॼु बि वक़्त सां गॾु तारीख़, ॾींहं ऐं चंड जूं तारीख़ूं ॿुधाए रहियो आहे। ब्रिगेडियर जनरल जॉन जैकब साहब 1847 में इहो घड़ियाल ठाहियो आहे। डिज़ाइन बि जनरल जॉन जैकब साहब पाण कई आहे ऐं पंहिंजे हथनि सां इहो घड़ियाल ठाहियो आहे। इन जी फस्ट नंबर क्वालिटी आहे दिस इज़ द मुस्लिम डेट, चंड जी तारीख़ एंड मून मैप ऐं चंड जो नक्शो। इहे दुनिया जी कंहिं बि घड़ी में उन ज़माने खां वठी अॼु ताईं कोन्हे। मां अर्ज़ु कयां त इन खां अलावा हिन में 500 साल जो कैलेंडर लॻायो वियो आहे ऐं इन में डेट आहे, मंथ आहे, द टाइम ऑफ पाकिस्तान आहे, डे आहे। ऐं इन जी वॾी ख़ासियत इहा आहे त ही अर्थ जी ग्रेविटी सां हलण वारी दुनिया जी वाहिद घड़ी आहे ऐं इन में 1000 किलोग्राम जो पेंडूल लॻायो वियो आहे जेको उहो कुएं में आहे, जंहिंखे ज़मीन पंहिंजे तरफ़ खींचे थी ऐं हिन में ग्रेविटी पैदा थिए थी घड़ियाल में ऐं घड़ियाल हलणु शुरू थिए थो। ऐं मां अर्ज़ु कयां त जीअं साईं जन फरमाईंदा त तव्हांजी काई नसल आहे, मां 3 नसल में कमु कयां पियो। जॉन जैकब क्लार्क जो पहिरियां मुंहिंजो बाबा हुयो, 55 साल हुन संभालियो, 65 साल मुंहिंजे ॾाॾे संभालियो हिन घड़ियाल खे। 21 साल खां हिन टाइम हीअ ज़िमेदारी मुंहिंजे कुल्हनि ते आहे। मां हिन खे संभालींदो अचां पियो। हिन जी रिपेयरिंग थींदी आहे, हिन खे खोलणो पवंदो आहे, हिन खे ऑयल ॾियणो पवंदो आहे, हिन खे ग्रीस ॾियणो पवंदो आहे, हिन खे गोल्डन पॉलिश लॻाइणी पवंदी आहे। हिन जी हर नज़र ते, हर इन जी हरकत ते ख़्यालु रखियो वेंदो आहे। डीसी रेजिडेंसी जेकबाबाद में लॻल ही तारीख़ी घड़ियाल ज़मीन खां 5 फुट मथे शीशे जे कबट में महफ़ूज़ आहे। हीअ आम घड़ियाल नाहे, हीअ पंहिंजे दौर जे इंजीनियरिंग जो हिकु शाहकार आहे। घड़ियाल जे हिकु पासे पाकिस्तानी वक़्तु, हफ़्ते जा ॾींहं, ईसवी महीनो ऐं चंड जी तारीख़ ज़ाहिर थींदी आहे। ख़ासि ॻाल्हि इहा आहे त चंड जी तारीख़ मुताबिक़ हिन घड़ियाल में चंड जी शिकिल बि तब्दील थींदी रहे थी। पहिरियों चंड, पोइ अधु चंड, 14 ते मुकमल चंड ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते घटिजंदड़ चंड। घड़ियाल जे ॿिए पासे ग्रीन वॉच टाइम बि ॾिसी सघिजे थो, जेको उन दौर में जदीद साइंस ऐं इंजीनियरिंग जो वॾो मिसाल सम्झो वेंदो हो। जॉन जैकब या अंग्रेज़नि जी असुलु मंज़िल जेका हुई उहा अफ़गानिस्तान हुई, काबुल हुई। उन जे लाइ ही उन्हनि जो लंघ हुयो हितां वञण जे लाइ दरिया बुलान जे ज़रिए। उन जे करे उन्हनि खे हिकिड़ी छावनी खपंदी हुई। पहिरीं छावनी जो हिननि जो जॾहिं पहिरीं जंग लॻी 1839 में मरीन ऐं अंग्रेज़नि जी, त हिननि छट पुले जी जेका आहे उते क़ाइमु कई, पर उहा उनजे महफ़ूज़ न रही। उन करे रिवर्स थी करे हिते खानगढ़ में हुननि इहा छावनी क़ाइमु कई। पोइ अॻिते हली 1843 में हुनजे नाले सां जेको आहे हिन शहर जो नालो जेको आहे जॉन जैकब रखियो। जॉन जैकब न रुगो हिकिड़ो फ़ौजी अमलदार हुयो, पर हू हिकु ई वक़्तु लिसानियात जो माहिर हुयो ऐं मैकेनिकल इंजीनियर हुयो। हुन हिते जेके शयूं तामीर करायूं, उन में 3 अहम जेके आहिनि हुन कमु कया। सभ खां पहिरीं हुन पंहिंजो कबूतर घर जेको आहे पैगाम रसानी जे लाइ उहे रखिया। हितां सखर ताईं जेका बि डाक वेंदी उहा कबूतरनि जे ज़रिए वेंदी हुई ऐं उतां डाक बि जेका आहे सा उहा कबूतर जे ज़रिए ईंदी। उन जे लाइ फंड रखणु, उन्हनि जे लाइ खाद खुराक, पाणी ऐं दाणो, अन्न, उहो बि उन DC ऑफिस जी कंपाउंड में आहे। ॿियो वॾो कमु जेको हुन कयो उहो हुन पंहिंजी ऑफिस जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो घड़ियाल तामीर कयो जेको अॼु बि चवनि था त उन जो मिसाल नथो मिले। इंजीनियरिंग जो हिकिड़ो कमाल आहे। उहो हिकु ई वक़्तु बि ॿुधाए, महीनो बि ॿुधाए, तारीख़ बि ॿुधाए ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे कमरी यानी हिजरी साल जा महीना ऐं तारीख़ूं बि ॿुधाए। ईसवी साल जी त हर कंहिंखे ख़बर आहे त बाबा हे महीनो 30 आहे, 31 आहे, 28 आहे, पर कमरी साल खे उन सां कनेक्ट करणु ऐं इहो वॾो कमाल हुयो। हिन तारीख़ी घड़ियाल में 80 खां वधीक पुर्ज़ा लॻल आहिनि, जेके घणे भाङे पितल जा ठहियल आहिनि। कुझु पुर्ज़नि जो वज़न 1 किलो, 5 किलो ऐं 10 किलो ताईं आहे। घड़ियाल जे मथां लॻल तारीख़ी घिंड हर कलाक ते वॼंदो आहे, जॾहिं त उनजो वॾो पेंडोलियम 2.5 मण वज़न जो आहे।
हेठि लॻल छमण वज़नी बार हिकु चेन ज़रिए घड़ियाल खे हलाईंदो रहे थो। इहो वज़न 60 खां 70 फुट ऊन्हे कुएं में आहिस्ते आहिस्ते हेठि लहंदो रहे थो, जंहिंसां घड़ियाल बिना रुकावट हलंदो रहे थो। हिन घड़ियाल खे हलाइण लाइ हिकु वॾी चाबी इस्तेमालु थींदी आहे, जंहिंखे 2 माण्हू गॾिजी फेराईंदा आहिनि ऐं उहा चाबी 15 ॾींहंनि ताईं कारगर रहंदी आहे। 5 डिसंबर 1858 ते जनरल जॉन जैकब 46 वरनि जी उमिरि में वफ़ात करे वियो, पर संदसि तयारु कयल ही नायाब शाहकार अॼु बि जैकमाबाद जी तारीख़, फ़न ऐं इंजीनियरिंग जो ज़िंदा सबूत बणियल आहे। वक़्तु बदिलजी वियो, माण्हू बदिलजी विया, पर जॉन जैकब जो ही तारीख़ी घड़ियाल अॼु बि हर लम्हे सां गॾु तारीख़ खे जेरो रखी रहियो आहे।